जी नाज़रीन, बिल्कुलु ही अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी जंहिंजे हवाले सां काफ़ी मीडिया सोशल मीडिया ते हिकिड़ियूं ख़बरूं वायरल थियूं हुयूं त आसिफ अली ज़रदारी हिकिड़ो इहे ख़बरूं हलियूं त तमामु घणो बीमार आहे ऐं बिस्तरे जे हवाले आहे। काफ़ी हिकिड़ो इहो ख़बरूं हलियूं त आसिफ अली ज़रदारी जेका से हिन वक़्तु नाहे रहियो। इहे काफ़ी ख़बरूं गर्दिश कंदियूं रहियूं ऐं ज़रदारी जी तबियत जे हवाले सां बि काफ़ी ख़बरूं गर्दिश कंदियूं रहियूं। हिन वक़्तु ही ताज़ी जेका अॼु वीडियो जारी थी आहे, हिन में अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान उन्हनि जी जेका मुलाक़ात थिए पई। हीअ तव्हां वीडियो ॾिसंदो हूंदो त हिन में मौलाना फज़ल रहमान ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जेका अची रहिया आहिनि ऐं हिन वक़्तु ही वीडियोज़ इन में आसिफ अली ज़रदारी ऐं उन्हनि जी विच में ॻाल्हि ॿोल हले पई, मौलाना फज़ल रहमान बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसिफ अली ज़रदारी। त यकीनन हिन वीडियोज़ में आसिफ अली ज़रदारी जी सिहत जे हवाले सां जेके ख़बरूं कयूं पियूं हुयूं उहो ग़लति बि साबित थियूं आहिनि ऐं वीडियो हिन वक़्तु मंज़र आम ते बि अची वई आहे ऐं वायरल तमामु घणी थी वई आहे। त आसिफ अली ज़रदारी जेका से ऐं फज़ल रहमान ऐं बिलावल जे विच में हुननि जी गुफ़्तगू जेका से उहा जारी आहे। त हिन हवाले सां चई सघिजे थो त सोशल मीडिया ते इन हवाले सां जेका गर्दिश थियूं ख़बरूं आसिफ अली ज़रदारी जे हवाले सां उहे ग़लति साबित थियूं ऐं उहे जेका से कंहिंजी ज़िंदगी ऐं कंहिंजे सिहत जे हवाले सां अहिड़े क़िस्म जूं ख़बरूं न हलाइणु घुरिजनि। सो एहतियात ज़रूरी आहे ऐं सोशल मीडिया ते इन हवाले सां जेके ख़बरूं गर्दिश थियूं तोड़े जेके उनजे मुखालिफ़ जेके माण्हू हुया उन्हनि जेके मुख़्तलिफ़ जेका सिंध जी सिहत जे हवाले सां ऐं इल्ज़ामबाज़ी जेका कई त कंहिंजी बि ज़ाती ज़िंदगी ऐं कंहिंजी सिहत, छो त इंसान जेकॾहिं जीअरो आहे त उन ते तनक़ीद थी सघे थी, जेकॾहिं जीअरो न आहे त उन ते तनक़ीद नथी थी सघे। सो हीअ वीडियो ऐं हिन वक़्तु जेका जारी थी आहे आसिफ अली ज़रदारी जी आहे। यकीनन केरु माण्हू केतिरो सियासी कंहिंजो मुखालिफ़ हुजे पर उहो न चाहींदो त मुंहिंजो मुखालिफ़ ज़िंदगी में हलियो वञे। उनजे करे हिन वीडियो खे ॾिसणु ऐं हिन वीडियो में मुकमल तौर ते अंदाज़ो लॻाइण जी ज़रूरत त कोई कोन्हे, छो त वीडियो साम्हूं पई आहे जिन में तव्हां ॾिसियो पिया साबिक़ सदर आसिफ अली ज़रदारी बिलावल भुट्टो ज़रदारी मौलाना फज़ल रहमान जे विच में जेका मुलाक़ात आहे उहा जारी आहे। त हिन वक़्त जी हिकिड़ी अहम ख़बर आहे, हिकिड़ी अहम वीडियोज़ आहे ऐं उहो बि आसिफ अली ज़रदारी जेको अॻूणो सदर पाकिस्तान जो आहे उन जी सिहत जे हवाले सां जेके ख़बरूं गर्दिश कयूं पिए उन्हनि ख़बरनि खे हिन वीडियो हिन वक़्तु मुकमल तौर ते ख़तमु बि कयो ऐं इहो साबित बि कयो त आसिफ अली ज़रदारी मुकमल तौर सिहतयाब आहे, हली घुमी फिरी सघे पियो ऐं हू जॾहिं इहो सियासी जेका से जोड़ जक वारो माहौल आहे उन वक़्तु हीअ वीडियो जारी थी आहे त हिन में आसिफ अली ज़रदारी अहम सियासी हिकिड़ी गॾिजाणी जे लाइ बैठक ते वेठल आहे जंहिंमें मौलाना फज़ल रहमान हींअर फ्रंट लाइन ते आहे पूरे पाकिस्तान में। त हीअ वीडियो ॾिसी अंदाज़ो लॻाए सघे।